कानपुर महर में आबादगारनि जो यूरिया भाण जे इतरादू कोर्ट ऐं ज़रई डीलरनि जे इतरादू कोर्ट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। आबादगारनि तोड़े समाजी अखबारनि कामरेड दोदो महर, हाजी सैफुल्ला महर ऐं ॿिनि चयो त ॿिनि जे अखबार में भाण जे इतरादू कोर्ट सबब मुख्तियारकार आफिस ॾाढो धरणो है वियो। आबादगारनि तोड़े समाजी अखबारनि मुख्तियारकार आफिस जे मुख गे ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन एहतजाज कंदे चयो त खानपुर महर जा ज़रई डीलर इतरादू कोर्ट पैदा करे भाण ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन मूजिब एसी खांगर ऐं मुख्तियारकार डीलरनि खां रिश्वत वठी ख़ामोश तमाशाई विढ़ियल आहिनि। अखबारनि चयो त डीलरनि यूरिया भाण जा इतरादू अघु मुक़रर करे हारियुनि खे घुरे रहिया आहिनि। हुननि अलाइक़दारनि खां मुतालबो कयो त भाण जे डीलरनि खिलाफ़ कार्रवाई करे आबादगारनि ऐं हारियुनि खे मौशी तबाही खां बचाए वञे।